हाणे साईं राणी जो सवाल बादशाह खे त आसमान ते कूंजूं पाण में छा थियूं चवनि। हाणे बादशाह इन सवाल जे बारे में निकिरियो थो पवे वरी ॾाहो मर्द छा थो करे। ही कहाणी तमामु मज़ेदार है, कहाणी खे मुकमल ॿुधियो, उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे साईं बादशाह झर जंग मञा पंधु पियो अचे। बादशाह जो पंधु पियो आयो त बादशाह खे हिकिड़ो हमराह गॾिजी वियो, सो ॾाहो मर्द। बादशाह जॾहिं उन हमराह खे ॾिठो तो चवण लॻो त अड़े अदा ॾे ख़बर तूं केरु आहीं। त हमराह चवण लॻो त आऊं आहियां ॾाहो मर्द। ची ॾाहो मर्द इहो वरी कीअं? ची आऊं आहियां ॾाहो। ची तूं आहीं ॾाहो? ची हाओ। ची पोइ नालो तुंहिंजो? ची नालो ई मुंहिंजो ॾाहो। ची अच्छा। ची पोइ ख़ाली नालो ई तुंहिंजो ॾाहो त ईअं कुझु ॾाहप बि अथई? ची न न ईअं मूंखे कुझु अकुल सम्झ आहे। ची हाँ। जी पोइ तूं ॾे ख़बर। बादशाह सलामत लॻी त कपिड़नि मज़ा तो बादशाह पियो पर बंदि पियो अची झर जंग मज़ा। ची यार हिकिड़ो उठ जो पुछ सपा हमराह को घोड़ो ॾेई वियो। तो वज़ीर खे चयमि बि सही मुंहिंजो इहो घोड़ो कंहिं कम जो कोन्हे, पर मूंखे वज़ीर चयो त इहो घोड़ो सही अथई। तो इन ते जेको आऊं निकितसि शिकार ते, लश्कर साण गॾु हो, वज़ीर बि हो, सो घोड़े टाह खाधो कढी मूंखे परे कॾे अहिड़े सुञ में सो घोड़ो वियो मूंखां भॼी। लश्कर मुंहिंजो हले किथे रहियो, वज़ीर भले किॾां विया। हाणे घोड़ो त इहो हलियो, तो आऊं उतां वरी पंधु निकिरी पियो त हाणे वञा पियो पंहिंजी बादशाही ॾियां। तूं ॾे ख़बर ॾाहा मर्द, तूं किॾां निकितो आहीं हिन झर जंग में मूंखे गॾियो आहीं। चई अदा आऊं मुंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा में निकितो आहियां। तो हाणे उनजे हिसाब सां आऊं कंहिं ॿी बादशाही में वेठो आहियां, पर अची हिन बादशाही में पुॻो आहियां। हीअ बादशाही मुंहिंजी। चया मुंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा में निकितो आहियां। चई हाँ। ची पोइ ज़ाल मिली? ची अञा कोन मिली है, मिले हा त पोइ हिते हुजां आया। चलो ठीकु है। ची हाणे हलता हलूं हिकिड़े खां ॿ चङा। कचहरी कंदा कंदा ॿई ॼणा अचनि पिया त हिते बादशाह सोचियो न हाणे हिन ॾाहे मर्द खां कुझु न कुझु इम्तिहान वठिजे। ते हाणे उन झर जंग में किरड़ तमामु जाम हुआ। तो हाणे ॿई ॼणा आया पिए, तो हिकिड़ी किरड़ वटां आई लंघिया। इते बादशाह चवण लॻो उन हमराह खे त अड़े बचिजां, किरड़ न लॻणी। सही ॿई ॼणा निकिता। अॻियां हिकिड़े हमराह मानी पे खाधी वेठे वेठे, किरड़ जे हेठि वेठो मानी पे खाधी। बादशाह सोचियो त हाणे इहो हमराह मानी में खाए, ही ॾाहो पंहिंजो पाण खे सम्झे थो, हिन खां पुछा करियां। त हिते पुछा करण लॻो, हाणे इहो हमराह जेको मानी खाए पियो त हाणे मूंखे तूं इहो ॿुधा त इहो मानी खाए पियो छा सां, छाजे ॿोड़ सां पियो मानी खाए, ऐं हिन जो नालो ऐं हिन जी ज़ात कहिड़ी आहे, एतिरो ॿुधाए न तूं पंहिंजो पाण खे ॾाहप वारो सम्झी थो। हमराह चवण लॻो त बादशाह सलामत का ॻाल्हि कोन्हे, तोखे हींअर थो ॿुधायां। हमराह बि को चोटी जो हो पर ॾाहप में होशियार हो। बादशाह चवण लॻो त ॻाल्हि ॿुध, इन हमराह जो नालो अथई किरड़। ची किरड़? ची हाओ। ची पोइ मानी भला छा था? ची मानी खाए पियो माखीदा। ची माखीदा? ची भेण वाह जो कमे, हाणे हुजे बि परे। बादशाह बि मिड़ीन खां इम्तिहान पियो वठे। अची पोइ भला हिनजी ज़ात कहिड़ी आहे, बादशाह पुछा करे वञी ॾाहे हमराह खां। चई वाह ज़ात हिनजी अथई वाढो। हीअ अथई वाढो, मतलब त ज़ात वाढो जा कम जो वाढो, पर ईअं हिनखे ॿुधाई। वजी चलो ठीकु है। बादशाह चवण लॻो नी ॾाहे हमराह खे त चलो इहे टई शयूं तो ॿुधायूं आहिनि, पोइ हलूं था इन हमराह खां पुछा करियूं था। जेकर नालो किरड़ ऐं आहे वाढो ऐं ॾिसूं था मानी छा था पियो खाए, तो चयो त माखी सां पियो मानी खाए, त ॾिसूं था मानी छा था पियो खाए। जेकर इहे टई ॻाल्हियूं तुंहिंजूं सही साबित सचूं थियनि थियूं त पोइ तूं वाकई ॾाहो, अकुल तोखे जाम। जी चलो ठीकु है, हलता हली पुछा था करियूं। अबा बादशाह ऐं ॾाहो हमराह सिधो आया उन वटि। अबा वाकई बादशाह ॾिठो तूं मानी पियो खाए माखी सां। जी भेण वाह जो कम थियो, हमराह त ॾाहो है, बाक़ी ॿ शयूं जेके आहिनि से पुछा करियूं। बादशाह चवण लॻो त अबा ॾे ख़बर तुंहिंजो नालो छा? ची नालो मुंहिंजो किरड़। बादशाह जो वात पटिजी अची वञ, वाह जो कम आहे। ची पोइ भला तूं ज़ात जो केरु आहीं? ची आऊं मतलब तो तूं मना कहिड़ो कम कंदो आहीं, ज़ात तुंहिंजी कहिड़ी आहे, जा छा मिड़ी अहिड़े हिसाब सां पुछा कई। ची वाढो इत रखें। अबा बादशाह त हैरान थी वियो, टई शयूं जेके हुन चयूं तो मना बिल्कुलु ईअं। चलो ठीकु है, उतां थिए करे ऐं अॻियां थिया रवाना ॾाहो हमराह ऐं बादशाह वञनि पिया। बादशाह दिलि में ख़्याल कयो जी मना हीअ हमराह त बिने को ॾाहो आहे, हिन खां पुछा त करियां आख़िर इन कारनामे जी ही कीअं हिनखे मना
ॼाणियो सुञाणो हिनखे की ख़बर पई। बादशाह चवण लॻो उन्ही ॾाहे हमरा के यार ॻाल्हि ॿुध हाणे वाकई तूं ॾाहो आहीं मूं तोखे मञियो तुंहिंजो त भेण उहो माना अहिड़ो को आहे ई कोन पियो तो जहिड़ो मट चई हाणे ॻाल्हि कर भला इहो ॻाल्हि माना तोखे आउं पुछां थो कयां माना इहो तो कमु कयो कीअं तोखे कीअं ख़बर पई त हिनजो नालो किरड़ आहे ऐं तोखे कीअं ख़बर पई त हीअ माखी सां पियो मानी खाए तोखे कीअं ख़बर पई त हीअ वाढो आहे हाणे इन टिनी ॿार जे माना मूंखे ॿुधा त आख़िर तो कीअं माना इहो निशानदी कई जी ॾाहो हमरा चवण लॻो त बादशाह सलामत इहो सोलो मुंहिंजी हर शइ ते नज़र हूंदी आहे ही परे खां मूं खे ॾिसी वरितो जेॾी महिल पाण मचा थी किरड़ जे हेठां तो मूंखे चयो त किरड़ खां बच लॻणी न चियाओ चई उन महिल हिन हेॾां होॾां लोणा आया हिन सोचियो त को मूंखे सॾु पियो करे तो मूं इन मज़ा अंदाज़ो लॻायो त हिन जो नालो किरड़ आहे चई भेण वाह जो कमु कई चई पोइ भला इहो माखी सां मानी चई माखी सां मानी जो हिन मानी खाधी पोइ गॾु अंगूरियूं में चटियूं पे तो मूं इन मां अंदाज़ो लॻायो थी माखी सां मानी खाए जी चलो ठीक है ॿई ॻाल्हियूं तुंहिंजूं सही पोइ भला तोखे कीअं ख़बर पई थी उहो वाढो आहे चई उहो इंजे करे वाढे जो कमु कहिड़ो चई हिन साम्हूं हिकिड़ो वण हो मानी खाईंदो वियो उन वण खे हेठां खां चोटी ताईं माना ॾिसंदो वियो त मूं सोचियो थी पक सां वाढो आहे जेको हिन वण हिन काठी खे पियो ॾिसे जांचे तो तंहिंजे करे मूं इहो अंदाज़ो लॻायो तो बादशाह इहा ॻाल्हि तव्हांखे करे ॿुधायां बादशाह चवण लॻो त बाबा तो मारियो वाकई ॾाहो होशियार आहीं ॿियो चई चलो ठीक है ॿई ॼणा वरी अचनि पिया चई पोइ भला तुंहिंजो ॻोठ यार आहे किथे ॾाहो अमर आहे मतां कॾहिं कमु पहुची वञे असांखे चई था ॻोठ मुंहिंजो फिलाणे हंधि आहे चई चलो ठीक है ॾाहो अमरा वरी थोरो लालची तो बादशाह चवण लॻो बादशाह सलामत हाणे कुझु जे अगरि मूंखे इनाम वग़ैरह ॾी बादशाह चवण लॻो यार ॻाल्हि ॿुध हाणे हींअर त मूं वटि अहिड़ो का शइ आहे कोन जो तोखे ॾियां पर ही मुंहिंजो हिकिड़ो हार पातल आहे सोनू तुंहिंजो भेण वाह जो मिसाल आहे तूं ॾाहो माण्हू आहे तोखे इनाम तौरु ॾियां थो अब उहो हार लायो नी ॾाहे हमरा खे नी तो हाणे अॻियां घस वरी हेॾां हीअं ते टुटो ऐं हू घस हीअं ते टुटो तो हिते ॾाहो हमरा चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हाणे आउं निकिरां थो हेॾां हीअं त हिते बादशाह चवण लॻो त पोइ आउं हाणे वञा थो हेॾां हीअं पोइ मोकिलानी कोन्हे वरी रही हयाती त गॾु बानी ॾाहो मर्दबा पंहिंजो घस वठी थियो रवानो बादशाह वरी रही पंहिंजो रस्तो वठियो ऐं अचे पियो महल तरफ़ होॾां रही वज़ीर जो आयो सिधो महल में तो वज़ीर खरीलो राणी सां ऐं राणी बि खरीली कोन्हे वज़ीर सां राणी ऐं वज़ीर जी का यारी हुजे वज़ीर अची राणी वटि पुॻो राणी चवण लॻो त राणी साहिबा आउं पुॼी वियुसि हाणे उन बादशाह खे त अहिड़े घोड़े ते चाढ़े आयो आहियां जेको टा खाई वञी किथे बुंड कढियो हूंदसि तो हाणे पाणे पंध पैदल ईंदो घोड़ो हिन खां छॾायो हूंदो तो हाणे मुंहिंजी टल कामयाब थी मूं चयो हाणे बादशाह सां करे हाणे कुझु घड़ियूं तोसां गुज़ारियां जी भेण सुठो कमु कई हाणे कुझु घड़ियूं पाण गुज़ारियूं पर हाणे जल्दी घड़ियूं गुज़ारियूं न त वरी बादशाह अची वेंदो जी चलो ठीक है त हिते वज़ीर चवण लॻो राणी खे त राणी साहिबा हाणे हीअं करियो इहो बादशाह त टोड़ो कढे ई कोन थो हाणे तूं अहिड़ो कुझु कर जीअं पाण सोलो सुकून सां महल में वेही गॾु सुम्हूं ऐं वक़्तु गुज़ारियूं राणी चवण लॻी वज़ीर खे त वज़ीर तूं परेशान न थी हिकिड़ी तरकीब हिकिड़ी ॻाल्हि मूं सोचे छॾी आहे बादशाह अचे त पोइ बादशाह सां अहिड़ो कमु कंदसि जो बादशाह जीअं वेंदो या त वरदो ई कोन यको हुनजी खोज खोजा में हूंदो ऐं न को कमु थिए न को बादशाह उतां वरे ऐं पोइ पाण सुकून सां हिते महल में वेठा हूंदासीं वज़ीर चवण लॻो त चलो ठीक है तूं उहो भले ठीक है अहिड़ो कमु कर त राणी चवण लॻी त आउं उहो बादशाह खे कमु चवंदसि पर उहो मसलो तूं हल न कजां बादशाह खे अहिड़े हिसाब सां उहो सवाल उहा गुज गुज़ार त ॾींदसि जो बादशाह पाणे पियो उन में लोड़ंदो वज़ीर चवण लॻो त चलो ठीक है अब हाणे कुझु घड़ियूं राणी सां उहो वज़ीर गुज़ारे सो हलियो हुयो बादशाह सकंदो अची महल में पुॻो अची राणी सां माना मिलियो हाल वाल कई राणी पुछा करण लॻी बादशाह खे बादशाह सलाम ॾे ख़बर सकंदो अची पुॻो ऐं ख़ैर तोसां त हिते बादशाह चवण लॻो त बसि इहा ॻाल्हि न पुछा कर सॼी ॻाल्हि किसो करे ॿुधाए चई ही मसलो हीअं थी वियो चई चलो ख़ैर थियो इहो घोड़ो वियो त खणी वियो वज़ीर खे बादशाह चवण लॻो चई यार ॻाल्हि ॿुध अहिड़ो घोड़ो हो जेको छॾे हले किथे वरी आयो तो अवां वरी मुंहिंजी सार संभाल बि कोन लथी त वज़ीर चवण लॻो बादशाह सलामत हाणे झर जंग हुजे तमामु वॾो शिकार जे लाइ पाण निकितासीं पर घोड़ो तोखे खणी वियो हलियो
असां तो घणी ॻोल्हियो अथई, पोइ ॻोल्हे ॻोल्हे असीं वापसी मोटी आया। असां चयो हाणे बादशाह सलामत पाणे पुॼी वेंदो हलियो। चई यार अहिड़ो कहिड़ो घोड़ो? चई वज़ीर चवण लॻो बादशाह खे, बादशाह सलामत हाणे घोड़े जी त हुई तसली, पर हले कीअं कहिड़ी शइ जे करे टाह खाई हलियो। चई चलो धूड़ विझो, हाणे अॼु खां ॿाहिरि अहिड़ो घोड़ो न खाईंदसि। अब चलो ठीक है। खैरन जो जॾहिं अची राति थी, बादशाह ऐं राणी सुता पिया हुजनि। हाणे बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे तमामु जाम भाईंदो, तमामु जाम मोहबत कंदो हो। त हिते राणी चवण लॻी बादशाह खे, त बादशाह सलामत हिकिड़ो मुंहिंजो सवाल अथई। हाणे काफ़ी टाइम खां आउं परेशान आहियां, पर जे अगरि इहो तूं मसलो मूंखे हल करे ॾीं, जे अगरि जो जवाबु मूंखे ॾीं, पोइ आउं सम्झंदसि तूं मूंसां तमामु बेहद मोहबत ऐं प्यार करीं थो। जे अगरि हल न कयई त आउं सम्झंदसि तूं मूंखे भाई कोंदो, पोइ तूं मूंखे पुछी कोंदो। बादशाह चवण लॻो राणी खे, त तुंहिंजे लाइ हर शइ हाज़िर आहे, तूं रुॻो हुकम कर, छा आहे, कहिड़ो सवाल आहे, कहिड़ो तोखे जवाबु खपे। राणी चवण लॻी बादशाह खे, त बादशाह सलामत हाणे हींअर टेम सारिन जी या कणकनि जी? चई हाओ। चई हाणे इहे अचनि थियूं कूंजूं आसमान ते मथे। चई हाओ। चई हाणे आसमान ते मथे इहे मन जेके पाण में ॿोलियूं कनि थियूं या ॻाल्हाइनि थियूं कनि थियूं। चई हाओ। चई हाणे मूंखे ॿुधा त इहो आसमान ते जेको मथे कूंजूं आहिनि, इहे पाण में छा थियूं चवनि? मूंखे कीअं बि करे इन जो जवाबु खपे त इहे मथे चवनि छा थियूं। तो आउं जेॾी महिल बि मथे महल जी माड़ी ते वेंदी आहियां ऐं उन्हनि खे ॾिसंदी आहियां, तो हाणे कीअं बि करे कहिड़े बि हाल में मूंखे इन कुंजुनि जो जेको आहे सो इहो सवाल जेको तोखां चयो अथव, इन जो जवाबु मूंखे खपे त इहे कुंजूं मथे चवनि छा थियूं। बादशाह चवण लॻो राणी खे, त राणी साहिब चलो ठीक है, आउं सुबुह जो पड़ो हलराईंदसि, मूंखे इन बारे में ख़बर कोन्हे, को न को अहिड़ो हूंदो जेको इन जो जवाबु ॾींदो ऐं वज़ीर खां पुछा कंदसि। राणी चवण लॻी बादशाह खे, त बादशाह सलामत न, हिन बादशाही में कंहिंखां बि न पुछा कर ऐं न ई वज़ीर खां पुछा कर, सिर्फ़ मूंखे जवाबु तूं ॾे, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे किथां बि करीं कीअं बि करीं, ॿी बादशाही में हलियो वञे, बाक़ी हिन बादशाही में तोखे पुछा कोन्हे करणी ऐं वज़ीर खां ई पुछा कोन्हे करणी। इहो तोते ई इम्तिहान आहे मुंहिंजो, बसि जे अगरि मूंसां मोहबत थी त कीअं बि करे जो जवाबु ॾिजां। इते बादशाह चवण लॻो नी राणी खे, त चलो ठीक है, पर हाणे चवे थी त तुंहिंजे लाइ करे कोशिश कंदसि, तुंहिंजी तोसां मन मुंहिंजी मोहबत जाम आहे। राणी दिलि में सोचियो त चलो ठीक है, हाणे अहिड़ी शइ जे बारे में पुछा कई अथमि जेको हल केरु कंदो ई कोन, ऐं बादशाह जिॾां वेंदो कंहिं बादशाही में या किथे वेंदो, न को मसलो बादशाह जो हल थिए, न को बादशाह अचे, आऊं ऐं वज़ीर हसी ख़ुशी सां इन महल में वक़्तु गुज़ारींदासीं। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह ख़्याल कयो त हाणे मसलो त थोरो ॾुखियो आहे, राणी खे कहिड़ी ख़बर, आऊं वञा थो वज़ीर खे चवां थो। वज़ीर हाणे वज़ीर इन खे दिमाग़ हूंदो, वज़ीर खे चवां थो त इन जे बारे में मूंखे ॿुधाईंदो, राणी खे जवाबु ॾेई छॾींदसि। हाणे इहा बादशाह खे ख़बर कोन्हे त को वज़ीर ऐं राणी पाण में मिली लहिनि। अब हाणे बादशाह आयो अची वज़ीर खे चवण लॻो, त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो मसलो आहे, उन जो जवाबु उन जो हल मूंखे कढी ॾे, पर राणी सां इन बारे में ॻाल्हि न कजां। इते वज़ीर चवण लॻो, त राणी का न का चाल चलिए, चलो ठीक है, पुछा करे जवाबु ॾियण वारो त वरी आऊं आहियां न। बादशाह चवण लॻो त वज़ीर ई ॾिस मथे आसमान ते कुंजूं वञनि पियूं। चई हाओ। हाणे उन महिल सारी न कणकनि जी टेम त कुंजूं टेम ते वरी ईंदियूं आहिनि। चई बादशाह सलामत बिल्कुलु कतार मथे आहे, वञनि पियूं। चई हाणे ॾिस न इहे ॿोली ॿुधी वियो। चई हाओ। चई हाणे ॿुधा त इहे छा पियूं चवनि। इते वज़ीर चवण लॻो बादशाह खे, बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो बादशाह ऐं तुंहिंजो वज़ीर, पर सची तोखे आऊं ॿुधायां त मूंखे ख़बर कोन्हे त छा थियूं चवनि। इते बादशाह हैरान थी वियो, चवण लॻो त भेण वज़ीर खे बि इन बारे में ख़बर कोन्हे, हाणे कीअं करियां। चलो ठीक है, माठ करे वेही रहियो। जॾहिं अची ॿी राति थी, त हिते राणी चवण लॻी बादशाह खे, चई बादशाह सलामत मुंहिंजे सवाल जो जवाबु। चई हाणे तूं परेशान न थी, आऊं सुबुह जो निकिरियो थो पवां, पोइ ॾिसां थो कंहिं न कंहिं अहिड़े माण्हू खे मन ख़बर हुजे। चलो ठीक है, राणी बादशाह खे एतिरो कुझु चयो। जॾहिं अची राति थी, बादशाह हाणे नी सवाल जे जवाब ॻोल्हण जे लाइ परेशान हुजे, सोचींदे सोचींदे नेठि हिन खे ॻाल्हि ज़हन में अची, सो चवण लॻो त अड़े ॾाहो मर्द, इन्ही खे यार ख़बर हूंदी, छो न इन्ही ॾाहे मर्द वटि वञा ऐं पुछा करे ॼाण आसमान ते कूंजूं छा थियूं चवनि। इहो ॿुधाईंदो भेण, ॾाहे मर्द खे मूं आज़मायो बि आहे ऐं हुनखे मूं इनाम बि ॾिनो हो, ऐं ॻोठ बि मूंखे हुन ॿुधायो, सो आऊं वञा थो उन ॻोठ में ऐं हुन खां ख़बर चार वठां त इन मसइले जो हल मूंखे सिर्फ़ु उहो ई कढी ॾींदो। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो,
बादशाह बा घोड़े ते चढ़ी निकरी पियो। बादशाह पंहिंजे हिसाब सां निकिरी वियो साईं। वज़ीर जी ले लॻी वई। वज़ीर वञी राणी सां मिलियो कयो। हाणे साईं हसी ख़ुशी सां उते रहण लॻा। बादशाह वीचारो इन्ही सवाल जे बारे में जवाब ॻोल्हण लाइ साईं निकिरी पियो। हाणे साईं हलंदो पंध कंदो पंहिंजी बादशाही क्रॉस करे आयो ॿी बादशाही में। हाणे पुछाऊं ॻाछाऊं कंदो कंदो हाणे साईं बादशाही खां ॿी बादशाही ताईं राणियुनि खे 2 टे ॾींहं लॻी हलिया। 2 टे ॾींहं ॿिया थी हलिया। हाणे ॾाहे मर्द सां मुलाक़ात कंदे हिनखे 10-15 ॾींहं थी हलिया। हलंदे हलंदे नेठ अची उन ॻोठ में पुॻो। घोड़ो कंहिं पासे में करे अची उन ॻोठ में हाणे पुछा कंदो भाऊ ॾाहो मर्द। अब हाणे ख़बर पई अब जी हो फिलाणे हंधि घर है। अब उते आयो। हाणे उते पासे वारा ॻोठ वारा एॾा ओॾा निकिरी आया। घर साईं उन ॾाहे मर्द जो बंदि हुजे। बादशाह चवण लॻो त अड़े ॾाहे मर्द वारो घर जेको चई पियो इहो आहे, पर घर हिन वारो बंदि पियो आहे, तालो लॻो पियो आहे। लॻे थो त मया तो हिनखे अञा हिन वारी ज़ाल मिली बि कोन्हे जेको ज़ाल जी ॻोल्हा में निकितो। तो अञा भाईंदो पियो ज़ाल खे ॻोल्हे आहे कोन, पर हिते उते जे माण्हुनि खां पुछा करियां। अब हाणे को तो मूं जहिड़ा पासे में वेठल हुआ उन्हनि खां पुछा करण लॻो बादशाह चवण लॻो त आऊं फिलाणे मुल्क जो बादशाह आहियां ऐं आयो आहियां हिन ॾाहे मर्द जी तलाश में। ॾियो ख़बर ही ॾाहो मर्द किथे आहे, ईंदो आहे कोन ईंदो आहे, या टपड़ खणी वियो लॾे वियो, मूंखे थोरो ॿुधायो। साईं हाणे ॻोठ वारा माण्हू थे चवण लॻा बादशाह खे त बादशाह सलामत हिनी खे 4-5 ॾींहं थिया आहिनि ही मरी वियो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवण लॻो चओ छा पिया, मरी वियो अची इहो वरी कीअं? जी बादशाह सलामत हिनखे हिन जी ज़ाल क़त्ल करे छॾियो ऐं ही मरी हलियो आहे। हिनखे 4-5 ॾींहं थिया आहिनि, हिनखे दफ़नाया आहे फिलाणे हंधि जी जाइ आहे क़बर में ओलिया में। अब हाणे हिते बादशाह हिकिड़ी पगर लहे हिकिड़ी चढ़े परेशान थी वियो। चवण लॻो त भेण इहो वरी छा थी वियो? भेण हिन जो क़त्ल थी वियो ॾाहो मर्द जंहिंजे करे आऊं आयो आहियां। हाणे भेण मुंहिंजो सवाल बि रुली वियो, जवाब बि मूंखे न मिलियो। ॾाहो मर्द भेण हो अकुल में अकाबर होशियार दाना, पर हाणे ही त भेण ज़ाल हिनखे छो क़त्ल करे छॾियो? इते पुछा करण लॻो साईं। हाणे बादशाह उन माण्हू खां चई भला हिन जी ज़ाल उहा केॾांहुं अची, उहा ख़बर कोन्हे केॾांहुं वेली। जी पोइ भला छला क़त्ल कई, को इनजी का वजह को ॻाल्हि को मुआड़? ची बादशाह सलामत इहा असांखे ख़बर कोन्हे, पर थी क़त्ल वियो आहे। ख़बर हितां हुतां हुजे बस ज़ाल हिनखे जेको तो क़त्ल कयो आहे। अब चलो ठीक है। हाणे बादशाह परेशान थी वियो। हाणे ॾाहो मर्द मरी हलियो। हाणे बादशाह वरी उतां निकितो साईं। हाणे परेशान अचे पियो। हलंदे फिरंदे कंहिं इलाइक़े में अची मटियो। हाणे साईं अहिड़े रेगिस्तान इलाइक़े में झर जंग लॻो पियो हुजे, उतां अचे पियो। ॾिठई त हाणे राति थियण वारी हुजे, सिज मथां लही हलियो। चवण लॻो त हाणे राति बि थी वई आहे, भण सवाल जो जवाब बि कोन मिलियो। परेशान थी वियुसि। हाणे झर जंग जो इलाइक़ो हुजे, राति तमामु माना जाम पवण वारी हुजे, माना मुंहुं दारो अची थी वियो। हिकिड़ो झोपड़ी हिकिड़ो माना अबरो सबरी भूंगी ॾिठई। चई हाणे अॼोकी राति हिते रहां पोइ हले केरु एनी भूंगी में, पोइ सुबुह जो वरी हितां निकिरी पवंदो। आयो हुते हिकिड़ो काको कुराड़ो हुजे, सो अची उन सां हाल अहवाल कयई। चवण लॻो त बाबा हाणे अॼोकी राति रहां थो हिते, मुसाफ़िर माण्हू आहियां, कंहिं मुल्क जो बादशाह आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो हुअसि, पर हाणे जे अॼोकी राति तव्हां रहियो त पोइ रहां। कुराड़ो चवण लॻो त बाबा मूं ते को बार कोन्हे, भले अॼोकी राति रही पोइ सुबुह जो भले निकिरी वञा। अब हाणे चलो ठीक है। बादशाह चवण लॻो त ही काको कुराड़ो वॾी जमार जो वॾी उमिरि जो आहे, पर हिन खां पुछा करियां भला कोई ॾींहुं ऊंचो आसमान ते छा थियूं चवनि, माने हिनखे ख़बर हुजे। बादशाह उन काके कुराड़े खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई वाह ॿुधायो आसमान ते कूंजूं जेको वञनि थियूं छा थियूं चवनि? कुराड़ो चवण लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, मूं बि हेॾी उमिरि आंदी आहे, पर बरहाल मूंखे ख़बर कोन अथई त आसमान ते कूंजूं जेके वञनि थियूं छा थियूं चवनि। बाबा हाणे पखियुनि जी ॿोली हाणे असांखे कहिड़ी ख़बर न, हाणे पखी छा था चवनि? बादशाह सलामत तव्हां बि को बना सफ़ा को ॼटाणू सवाल कयो है। अब हाणे बादशाह बि खणी माठ कई। बादशाह चवण लॻो त भेण वाह जो सवाल है, भेण सवाल कयो अथमि। बाक़ी इन जो माण्हू चवनि था चूतियो को मन ॼट आहे, भेण जाइलाणू सवाल कयो आहे त राणी बि भेण अहिड़ो सवाल को ॾेई छॾियो आहे। बादशाह खे साईं हाणे हिते हलंदे फिरंदे साईं हितां हुतां साईं 10-15 ॾींहं थी हलिया। राणी उॾां सोचियो त हाणे वज़ीर सोचियो त बादशाह वियो त बादशाह जो बुंडी जो न को सवाल जो जवाब मिले, न को छा वियो किथे वर चढ़ी। हू साईं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी पिया गुज़ारनि महल में। बादशाह ते हाणे धिकनि था ॿनि सुरनि में।
अब हाँ जॾहिं जी सुबुह थियो उन काके कुराड़े खां मोकिलाए करे बादशाह वरी चढ़ियो घोड़े ते अचे पियो हलंदे फिरंदे कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो अञा उन बादशाही में हुजे ॾिठी त अॻियां हिकिड़े झर जंग में हिकिड़ी माई काठियूं पई वढे। इते बादशाह चवण लॻो त भेण हेड़े झर जंग में ही औरत काठियूं पई वढे तमामु सुहिणी ख़ूबसूरत वाजी हिनखे माना सूंहं हला ॾिनी आहे माई बि सुहिणी ख़ूबसूरत हुजे। हाणे माई साईं उहा हुजे उन ॾाहे मर्द जी ज़ाल जेको उन ॾाहे मर्द खे क़त्ल करे आई हुई। बादशाह खे ख़बर न हुजे बादशाह आयो चवण लॻो उन माई खे त तूं हेड़े झर जंग में हेड़ी तुंहिंजी सूंहं ऐं काठियूं ऐं वढे में ख़ैर तोसां। माई चवण लॻी त बसि इहा ॻाल्हि न पुछ बादशाह सलामत कपड़नि मां लॻी बादशाह पियो आई भेण बादशाह जी बिल्कुलु बादशाह आहियां फिलाणे मुल्क जो आहियां पर तूं ॾे ख़बर को मर्द माण्हू कोन्हे जो झर जंग में काठियूं बि वढे। माई चवण लॻी बादशाह खे त बादशाह सलामत मुंहिंजी वॾी कहाणी आहे जी तुंहिंजी वॾी कहाणी आहे चई पोइ तुंहिंजी वॾी कहाणी त पोइ ॿुधा मूंखे आख़िर काठियूं बि वठे त मूंखे ॿुधा कहिड़ो मसइलो अथई। माई चवण लॻी त दरअसल मुंहिंजो हिकिड़ो मुड़ुसु हो जंहिंखे आउं क़त्ल करे हिते आई आहियां हाणे हिते ई रहां पई सोचमि त हाणे झर जंग में रहां न त जेकर हुन मुल्क जे बादशाह खे ख़बर पई त बादशाह मूंखे फांसी ते चाढ़े छॾींदो। हालांकि मुंहिंजो ॾोह बि कोन्हे मूं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल कयो छो त मुंहिंजो मुड़ुसु तमामु ग़लति हो। हाणे हिते ई झर जंग में रहां थी पोइ हाणे गुज़र सफ़र जे लाइ लाज़मी कुझु खपे केरु थो कंहिंखे ॾे हिते त को ॻोठ वग़ैरह बि कोन्हे हाणे अकेली रहंदी आहियां भई काठियूं वग़ैरह वढे करे पोइ हिन मज़ा पंहिंजो जान वग़ैरह हेॾां होॾां हलाईंदी आहियां। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवण लॻो त अड़े लॻे थो त माना ॾाहे मर्द जी ज़ाल त कोन्हे जी वो ॾे ख़बर भला तुंहिंजे मुड़ुस जो नालो ॾाहो त कोन हो ॾाहो मर्द। माई चवण लॻी त बिल्कुलु ॾाहो मर्द मुंहिंजे मुड़ुस जो नालो पर तोखे कीअं ख़बर पई जी आउं उन ॾाहे मर्द जी तलाश में निकितो हुअसि तो हाणे ख़बर ॿुधमि त ॾाहो मर्द मरी वियो हुनखे हुनजी ज़ाल क़त्ल करे छॾियो पोइ ईअं ई फिरंदो वरी वापसी अचां पियो। माई चवण लॻी त ॾाहो मर्द त वाकई ॾाहो हो पर हाणे मसइलो इहो तुंहिंजो उन ॾाहे मर्द में कहिड़ो कमु जेको तूं जे पोयां पुछा करे हिते आयो आहीं। बादशाह वरी हाणे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई हाणे ही मसइलो हीअं थियो हीअं असांजी मुलाक़ात थी ऐं हीअं हिकिड़ो मसइलो हुन हल बि कयो इम्तिहान मुंहिंजो वरितो सो हाणे वरी कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां सो उहो कमु माना जेको हुन खां पुछा करणी हुई तो ख़बर ॿुधमि त मरी वञो हाणे जेकर तूं मिली आहीं त हाणे तोसां पियो हाल अहवाल कयां जी कहिड़ो कमु आहे एॾो अकुल मूंखे बि आहे मूंखे माना ॿुधा जेको तो आउं जवाबु ॾींदुसि उनजो चई हाणे मसइलो इहो आहे जो जवाबु त तूं मूंखे ॾींदे पर हाणे चलो ठीकु आहे तोखे एॾो अकुल आहे चई बिल्कुलु आउं ॾाहे मर्द जी ज़ाल आहियां आउं बि ॾाही आहियां कुझु अकुल मूंखे बि आहे पर हाणे तूं मूंखां पुछा कंदे त उन बारे में तोखे आउं बि जवाबु ॾींदुसि चई चलो ठीकु आहे आउं जवाबु पुछां थो पर हाणे तूं ॿुधा तो तुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल छो कयो आख़िर छाजे करे कहिड़ी वजह थी तई ते उहा माई चवण लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे जो मुंहिंजो मुड़ुसु ॾाहो मर्द त हो सुठो अकुल हुनखे हो पर पोइ अची वियो ख़राब सोबत में लोफर टाइप सोबत में संगत में अची वियो जुआरी थी वियो पोइ हिकु चक्कर एॾो माना जेको सो जुआ हिन खेॾी कई रांदि कयईं तो उन मजे तमामु जाम कर्ज़ थी वियो पोइ मुंहिंजे जेका बि गटा सोन वग़ैरह सभु खणी वञी विकिणी छॾी सो आऊं हिकिड़े दफ़ा जेको आहे सो हितां घर छॾे निकिरी वियसि तो परे किथे निकिरी पोइ मुंहिंजी ॻोल्हा मंझि आयो पोइ मूंखे ॻोल्हा मंझि माना ॻोल्हे करे वरी वठी आयो पोइ हाणे आउं छा करियां तो तंहिंजे करे आउं निकिरी वियुसि पोइ जेको तव्हांखे मिलियो सो मुंहिंजी ॻोल्हा में हो सो आउं कंहिं अहिड़े इलाइक़े में भॼी वई हुअसि पोइ हाणे मूंखे वठी आयो छो त हाणे जुआरी पोइ नशाई थी वियो पर हो ॾाहो पर संगत अहिड़ी में अची वियो पोइ हाणे आउं सां गॾु रहण लॻसि हिकु चक्कर हाणे रहियो त कुझु ई कोन हिन जुआ ते माना जेको त मूंखे दाव ते लॻाए छॾी पोइ हिकिड़े सौदागर सां जुआ खेॾी पोइ उन सौदागर खे वठी आयो मूं वटि जुआ में माना मूंखे लॻाई पोइ मूंखे तमामु जाम कावड़ चढ़ी वई सौदागर गॾु आयो सो उन हिसाब सां मूं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करे छॾियो त हाणे जेको पंहिंजी ज़ाल पंहिंजी लॼ ते बणाए जुआ खेॾे करे ऐं अहिड़ो कमु पे कई पोइ उन में मूं उनखे क़त्ल करे छॾियो ऐं उहो सौदागर ॾिसी करे सो सौदागर भॼी हलियो पोइ मूं सोचियो त हाणे हिन मुल्क जे बादशाह खे ख़बर पवंदी मूंखे फांसी ते चाढ़े छॾींदो तंहिंजे करे हुतां आउं निकिरी ऐं भॼी आया त हिते ऐं हिते ई रहां थी। इते बादशाह ॻाल्हि ॿुधी बादशाह चवण लॻो उन माई खे तूं तमामु बहादुर ऐं गैरत वारी आहीं जेको तूं माना
एड़ो गलत कम कोन कयो है तू वरी आए हुनखे उनजी सजा मिली वेली। चलो जेको गलत मैं सोबत में अचे तो संगत में अचे तो सो उन सां ईअं ई माना जेको उहो अहिड़ो ई थींदो आहे, पर जेतिरो थी सघे माण्हू गलत संगत में ऐं सोबत में न अचे। त हिते माए चवण लॻी त हाणे मुंहिंजी दर्द कथा इहा अथई, पर हाणे तूं ॿुधा तुंहिंजो कहिड़ो मसइलो। चई आऊं आयो आहियां आसमान जेके कूंजियूं आहिनि, चई हाओ, चई ॿोली कनि थियूं, चई हाओ, चई पोइ इहे भला पाण में जेके चवनि थियूं इहे छा थियूं चवनि। माई जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, चई तुंहिंजो सवाल इहो, चई हाओ हाणे जो जवाबु खपे त इहे कूंजियूं मथे छा थियूं चवनि। माई सोचियो दिलि में त बेटा बादशाह को सफ़ा जाहिलाणो सवाल कयो आहे, सवाल कयो त हाणे इनखे जवाबु कहिड़ो ॾियां। हाणे पखी आहिनि, पखियुनि जी ॿोली आहे। माई चवण लॻी त हाणे ही बादशाह माण्हू आहे, हाणे हिनखे को न को सवाल जो जवाबु ॾेई न। ही बादशाह माण्हू आहिनि, कूंजियूं वीचारियूं अचनि थियूं, जेको आहे सो सारियूं या कणक थियनि थियूं उन टाइम ते पंहिंजा बच्चा वठो या पंहिंजा बच्चा छॾियो उन्हनि जे लाइ अन्न पाणी दाणा खणी वेंदियूं आहिनि या पाण बि चुगी वेंदियूं आहिनि। हाणे हिनखे अहिड़ो जवाबु ॾेई ॾियां जो कॾहिं कुंजनि जो शिकार न करे। जे चवां त हाणे इहे कुंजूं कुझु कोन थियूं चवनि त ही की बादशाह माण्हू आहिनि, केॾी महिल हुनजो शिकार करे हुनखे मारींदा। माई चवण लॻी त बादशाह सलामत, इन सवाल जो जवाबु इहो अथई त कुंजूं जंहिं बि बादशाही मां मटनि थियूं न, चई हाओ हाणे जी तुंहिंजी बादशाही मां मटियूं, चई मथे जेको इहो ॻाल्हियूं कनि थियूं ॿोलीनि थियूं पाण में, चई हाओ, चई हाणे कुंजूं निमल इहो चवनि थियूं त हिनी बादशाही जे बादशाह खे सलाम हुजे असांजो, ऐं ही बादशाह तमामु सुठो माण्हू आहे, बादशाही सदाई क़ाइम ऐं दाइम रहंदी, जो असांखे हिफ़ाज़त सां हितां मटण पियो ॾे ऐं असांजो शिकार वग़ैरह नथो करे, ऐं असीं पंहिंजी रोज़ी खायो बि वञूं ऐं कुझु रोज़ी पंहिंजे बच्चनि लाइ खणी बि वञूं था ऐं खणी बि वञूं थियूं, ऐं बादशाह सदाई ख़ुशि हूंदो ऐं बादशाही में जेको आहे सदा सलामत हूंदो, बादशाही सदाई हलंदी। ऐं कुंजियूं वञनि थियूं, इहो जवाबु माना अथई ऐं इहो चवंदी वञनि थियूं। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, चई बढ़िया वाह जो इन सवाल जो जवाबु ॾिनई। माई चवण लॻी त बादशाह खे त सोचियो त बढ़िया कुझु न कुझु त गड़बड़ लॻे थो, त माई चवण लॻी बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, बहरहाल इन सवाल जो जवाबु तोखे तुंहिंजी माना बादशाही में मिली वञे या तुंहिंजो वज़ीर हुजे तोखे उहो बि ॾेई छॾे या को न को माण्हू सम्झाए जो तूं हिते अची इन बादशाही में निकितो आहीं डाए मर्द जी तलाश में, जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे। तो इहो सवाल तोखां माना कंहिं चयो जे तोखे पंहिंजो ज़हन आयो तो पंहिंजे हिसाब सां निकिते या तोखे कंहिं इन सवाल जे बारे में चयो आहे, छा आहे। इते बादशाह चवण लॻो त दरअसल ॻाल्हि ॿुध, उन माई खे चवण लॻो त इहो सवाल मुंहिंजी ज़ाल राणी रखियो, तो राणी मूंखे इन सवाल जे बारे में मोकिलियो, तो तंहिंजे करे निकितर। ची पोइ तो कंहिंखां पुछा कोन लॻी, ची मुंहिंजी ज़ाल राणी शर्त रखियो त न हिन बादशाही जे माण्हू कंहिंखां पुछा कर ऐं न ई वज़ीर खां पुछा कर, तूं वञ ॿिए हंधा किथां वञी खोज खोजा करे अच। हाणे माई बि को ॾाहे मर्द जी ज़ाल हुजे, ॾाहो मर्द पोइ त ख़राब थी वियो, पर हुन माई खे बि माना अकुल तमामु जाम हो, सो हुन वारी ॾाह कुझु हुन माई खे तमामु जाम ई, तो हाणे हुनजी ज़ाल बि त हुनजी सोबत में कुझु अकुल हुनखे बि हो। माई ते अंदाज़ो लॻायो त पोइ हिनजी ज़ाल जेका आहे सो गड़बड़ आहे, तो तंहिंजे करे हिन बादशाह खे परे मोकिलियो आहे, कुझु न कुझु में आहे जेको हिन वज़ीर सां माना जेको चई वज़ीर खां बि न पुछा कर ऐं बादशाही में न पुछा कर, तो हाणे कुझु न कुझु दाल में कारो लाज़मी आहे। माई चवण लॻी उन बादशाह खे, बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, तूं हाणे कुंजनि जे बारे में सवाल खणी अची ते निकितो आहीं, पर दरअसल तुंहिंजी कुंज सही कोन अथई। बादशाह चवण लॻो मुंहिंजी कुंज सही कोन्हे, इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। चई बादशाह सलामत, तव्हांजी जेका ज़ाल राणी आहे सा सही कोन्हे, जेको तव्हांखे हिते जी परे मोकिलियो आहे अहिड़ो सवाल तव्हांखे ॾिनो आहे। चई वरी कीअं? चई हाणे कीअं वरी कीअं, हाणे तूं हल, तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी तुंहिंजी बादशाही में, ऐं पोइ अछा कारा छणी वेंदा। चई इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आहे। चई मसइलो इहो आहे जो तूं हलंदे उते ख़बर पइजी वेंदी, पर बदरिया शर्त इहो आहे जो हलंदासीं पाण राति जो, आउं तोसां गॾु हलां थी। चई पोइ तूं भले मूंसां गॾु हल, ऐं मसइलो इहो आहे जो हाणे तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, तूं बि अकुल में अकाबर आहे, जेको मूंखे इन सवाल जो जवाबु ॾिनो, ऐं आउं बि कंदसि तोसां शादी। चई तूं माना शादी कंदे? चई शादी आउं तोसां कंदसि। चई चलो ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे, मूंखे जियापो सहारो त लाज़मी को न को खपे, केसि ताईं अकेली हूंदसि। जेकर तूं बादशाह माण्हू आहे मूंसां शादी कंदे त भेण मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी, पर तूं हल, तुंहिंजी कुंज तुंहिंजी ज़ाल राणी तोसां दगा ऐं धोखो बि करे। चई ईअं थी नथो सघे। चई थींदो बिल्कुलु आहे ईअं, तूं हल, रुगो राति जे टाइम ते पाण हलंदासीं, पोइ तोखे पाणे ई ख़बर पई तूं राणी जे कमरे में वञा। चई हा। चई हा बस चलो ठीकु है।
हाणे उहा माई ऐं उहो बादशाह निकिरी पिया उनी घोड़े ते चढ़ी। हाणे अचनि पिया हलंदे हलंदे नेठि अची राति थी। हाणे राति जा अची 11-12 जो जी टाइम थियो। बादशाह ॿाहिरि घोड़ो झले ऐं माई ऐं उहो बादशाह हाणे हलंदे फिरंदे सिधो अची महल में पुॻा। सिपाही को किॾां के निंडनि में को किथे। अब हाणे ते उन राणी जे कमरे जे ॿाहिरां अची माई चवण लॻी उन बादशाह खे त बादशाह सलाम त हाणे तव्हां अंदरि कमरे में वञो, ख़बर तव्हांखे पहुची वेंदी। माई उहा बिने को ॾाह पिया कुलवारी हुजे। कमरो आवाज जीअं खोलियो छा खणी बादशाह ॾिसंदा बा राणी ऐं वज़ीर ॿई गॾु सुता पिया हुजनि। बादशाह ऐं हाणे पेरनि हेठां ज़मीन निकिरी अची वञे वाह जो कमु थी वियो। बादशाह ताईं उन महिल दाबो ॾिनो बा वज़ीर थी पियो राणी थी पियो साईं अची बादशाह जे पेरनि ते किरिया। ॾिठो त बा बादशाह अची वियो। घणी माफ़ियूं ही हूं पर असुल बादशाह किथे मुड़े। अबा उनी महिल अबा देरी कोन कयईं। घुराई अबा हाणे सिपाही अची हलिया। अबा हाणे जल्लाद खे चवण लॻो सिपाही खे चवण लॻो त बाबा वञो इन वज़ीर खे ऐं इन राणी खे मुंडी कपियो वञो फांसी ते चाढ़ियो। अबा कंहिंजी मुंडी कपजी वई के फांसी ते चढ़ी। अबा घणी राणी वज़ीर चयो पर ॿियो मिड़ी ख़ैर कंहिंखे बि बादशाह बख़्शियो न। तो बादशाह चवण लॻो वरी माई खे त तूं गैरत वारी ऐं जेको तुंहिंजे मुड़ुस हेॾो तोसां कयो पिए पर तूं गैरत वारी ने जेको अकेले थी पंहिंजो गुज़र सफ़र पे हलाए तुंहिंजे मुड़ुस खे तो क़त्ल करे हेॾो ज़ाल खपे मूंखे तो जहिड़ी ऐं मुंहिंजी ज़ाल राणी बणिया ऐं हेॾो भाईंदो मूंसां दोखो ऐं दगा कई अहिड़े सवाल जे पोयां मूंखे मोकिली ऐं पाण पोयां ते वज़ीर सां गॾु सुती पई आहे। तो अब हाणे वज़ीर राणी खे हुनजे कयल गुनाहनि जी सज़ा मिली वेली ऐं हुन गैरत इज़त वारी माई जेका हुई साईं उहा बादशाह जी ज़ाल थी राणी थी उते रहण लॻी। बादशाह ऐं राणी उहा माई जेका थी हसी ख़ुशी सां सुठे नमूने पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। तो दोस्तों ये कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।